खान बहादुर साईं, जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न, इहो साले अञा ताईं ज़िंदा छो आहे? सम्झो त मरी चुको, ॿियो कुझु? खान बहादुर साईं, मां शयुनि खे फर्ज़ कया जे बदिरां हक़ीक़ी रूप में ॾिसणु पसंदि कंदो आहियां। इहा भली ॻाल्हि आहे बिजार खान, ऐं पाण हवाई ॻाल्हियुनि बदिरां रिज़ल्ट ते यकीन रखंदो आहियां। शायदि तोखे ख़बर ई न आहे, इन्हनि जो पूरो ख़ानदान नफ़्सियाती मरीज़ आहे ऐं पंहिंजो पाण खे असले जो दुकान सम्झंदा आहे। हिननि जी भेण पंहिंजो पाण खे बंदूक सम्झंदी आहे ऐं हिन जो पीउ पाण खे तोहफ़, ऐं इहो साले खानड़ो वरी पाण खे सही एटम बम सम्झणु लॻो आहे। चांडोकी, मां तुंहिंजे ॾुख ऐं परेशानी खे सम्झां थो, इन करे मां तोखां रोइण जो सबबु नथो पुछां। हा, पर मूं वटि तुंहिंजे लाइ हिकिड़ी ख़ुशख़बरी आहे। चवनि था त ज़र अली खे होश अची वियो आहे, ऐं होश में अचण खां पोइ सभ खां पहिरियां हुन तव्हांजो पुछो।